पर कुरान मेहरबान जिते भी कुरान करीम पढ़ियो वजे अल्लाह जे कुरान करीम जे तिलावत जी बरकत करीम रब जी रहमत चाहे जगह ते कुरान करीम पढ़जे उनी जमीन खे रब इज्जत बख्शींदो। अज जिते तवा वेठा हो ये जमीन जी टुकड़ी कयामत जे ॾींहुं ॻाल्हाईंदी यौम इज़िन तुहद्दिसु अख़बारहा। अल्लाह जो हुक्म थींदो है जमीन अज खबर पड़ी बुधाए अज बुधाए तो उस्ताद जावेद अहमद के दावत ॾिनी जमीन खबर पढ़ू केर मेज़बान थिया केर मेहमान थिया या जमीन पंजी खबर पड़ी बुधाई दे ओ जरे जमीन खबर पड़ंदी मुसलमान भा असा तवा जी अजो की खबर ई जेका मूवी जे सूरत में तवा जी स्क्रीन महफूज पई करे पर इहा स्क्रीन मेमोरी मुमकिन हली हली रही वने डिलीट थी वने पर एक उहा मूवी रिकॉर्ड थे पई जेका क़यामत ताईं रहंदी। सुभान अल्लाह ये जमीन जेका मूवी रिकॉर्ड करे थी पई कयामत जरिया खबर पढ़ भी रहमतल लिल आलमीन त कुरान पढ़न वारा भी आया कुरान करीम जे ॿुधण वारा भी आया ओ मुजा साहिब जन कुरान करीम पढ़ियो त पढ़ण रहमत ऐ मुजा से जन अल्लाह जो कलाम वेई ॿुधो उन्हनि जे लाइ कुरान करीम ॿुधण रहमत अल्लाह जो कुरान करीम असांखे हुक्म थो ॾे फक़रऊ मा तयस्सर मिनल कुरान ऐ मुजा माना मुझे कुरान करीम के पढ़ो वरी वरी पढ़ो जेकरे कुरान करीम पढ़ंदो एक हरफ पढ़ंदो त तवा जा 10 गुनाह बख्शबा 10 चंगन कमन करण जो अजर मिलंदो 10 दर्जात बुलंद थींदा। मदीने जा साईं तो असा के हिदायत नसीहत कंदे कंदे फरमाइंदा कुरान करीम के पढ़ो से कीअं पढ़ा फरमाए तो अक़िमिस सलात लिदुलूक शम्स इला ग़सक़िल लैल व कुरानल फज्र इन्न कुरानल फज्र कान मशहूदा। जो कलाम उन टाइम ते पढ़ो जेको फज्र जो वक्त फज्र जो टाइम उन फज्र वारे वक्त ते तुजी मोबाइल पो खुले तुजी स्क्रीन पो खुले अखबार पो अचे हट जो दुकान जो दरवाजो पो खुले ऑफिस मार्केट बाद में वञो दुनिया जा सब कम पो थींदा अग में खुदा जो कुरान खोल अल्लाह जो कुरान पढ़ो कुरान ते नजर पवंदे त ॾिसण सां ॾुख ई लही सुभान अल्लाह दर्द लही पोंदा कुरान सा मोहब्बत कयो साईं मजबूरिया मां पढ़ियलु कोना अब्दुल हलीम से जे गोठ में उस्ताद जावेद अहमद ॾाढी देर दावत ॾिनी देर कई पो नंढड़ा पढ़या असा पोड़ा पढ़या सही कान अल्लाह जो हुक्म थियो जे पढ़ियलु नाही त कुरान त अण पढ़ियलन जे लाइ भी रहमत पढ़ियलन जे हक में भी कुरान रहमत पर जेके पढ़ियल नाहियो त न घबरायो अल्लाह जी रहमत वडी आ या इबादियल्लज़ीन असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम। सुभान अल्लाह अदा दुनिया जा तोराना बद पढ़ंदा हुन सही सुबह जो सवेर मासूमन गुलाब जे गुलन ॿारनि खे सिंगारींदा तकड़ तकड़ में नाश्तो तैयार कयो वडड़ा जडे हट वारा उथन स्कूल वेंदा उस्ताद वट बींदा साईं उस्ताद मोहम्मद जावेद मुझे नंढड़न के तकड़ में सब गुडे ॾेर की वींदा उबावड़े वींदा उन्हनि खे असां पंहिंजो यूनिफॉर्म ड्रेस पाराईंदा हो सूट पाराए बूट वॾो थेलो किताबन जो भरे उन जे कंध ते रखंदा हो पुट इल्म पढ़ो तू इंजीनियर थींदे प्रोफेसर थींदे डॉक्टर थींदे ला पढ़ी काजी थींदे वक्त जो जग बनबे मुझो मान मुझी इज्जत मथे थींदी ओ नंढड़ो घर खां निकतो किताबन जो कपट भरल पुले ते
थे उसे जहनत मकतब कॉलेज स्कूल में पहुंचो उस्ताद चवंदा पुत्र यो किताबन जो कपट जो को खणी आए तो के टेबल ते वेहणो पवंदो कुर्सी ते वेहणो पवंदो तो कलम ऐं किताब में इल्म पर इल्म पढ़ण खां अगो किताब पढ़ण खां अगो लिखण खां पहिरीं कुर्सी ते वेहण खां पहिरीं हिकु हक़ अदा कयो अचो त गॾदी हिकड़ो गीत ॻायो सुभान अल्लाह स्कूल में थींदो आ उस्ताद हुजे त मुंहिंजी मदद करे हा त कयो शागिर्द हुजे त उहो ई हा करे उनखे कतार करे बी पो चवंदा आहिनि असेंबली छा आहे असांजे मुल्क में हिकड़ी आ सूबाई असेंबली हिकड़ी हुंदी आ क़ौमी असेंबली पर हिकड़ी हुंदी आ प्राइमरी खां वठी मिडिल खां वठी हाई खां वठी कॉलेजन ताईं असेंबली उहा कहिड़ी असेंबली आ जिते शागिर्द कतार करे बीहंदा उस्ताद बगियूं बीहंदा पोइ उन्हनि खे बीहारे चवंदा आहिनि अचो त पंहिंजे मुल्क जो हक़ अदा कयो पंहिंजी धरतीअ जो हक़ अदा कयो पंहिंजे क़ौम जो हक़ अदा कयो मुल्क जो क़ौमी तरानो पढ़ो उस्ताद बि पढ़ंदा आहिनि शागिर्द बि पढ़ंदा आहिनि का बि ज़बान ख़ामोश न हूंदी ऐं हो सागो राग सागो गीत सागो तरानो रोज़ पढ़ंदा आहिनि मुखे एक उस्ताद चयोसीं अॼु स्टेज ते वेही का नई ॻाल्हि ॿुधायो वो जो तव्हां रोज़ सागो राग छो था पढ़ो डेली स्कूल में पाक सरज़मीन शाद पाद ज़मीन तला कंदो पाक आहे तव्हां बि पंहिंजे दिलनि खे वाश कयो मुस्लमान भाउ गौर पर फिक्र कर अॼु असां तव्हां तरानो पढ़ण आया हो गीत पढ़ण आया हो पर कंहिंजा तराना कंहिंजा गीत करीम रब तो फरमाए तो इज्जत मान शान ये डिग्रियूं मकतब तो तॾहिं मिलंदा जद आसमान का हुक्म मिलंदो आ लिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिमन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर सुभान अल्लाह इज्जत जा खजाना अल्लाह साईं वटो मिलंदा आहिनि जंहिंखे चाहे जहिड़े तरह किसी को ताज सुल्तानी किसी को भीख दर दर की मेरे मौला तेरी मर्जी जिसे चाहे जिधर कर दे मेरे मौला तेरी मर्जी मेरे मौला तेरी मर्जी जो अजीब निजाम अल्लाह जो हुक्म जो जे पढ़ियल हुई तो पढ़ जे पढ़ियल नाही तो कुरान तोजे ले रहमत अल्लाह जे रहमत मां ना उम्मीद न थी वो हक थी जिते कुरान पढ़जे तो उनके बुद्धो बुद्धन दड़न जे हक में कुरान बुद्धन रहमत अल्लाह ताला पढ़ंदड़न जो जिक्र भी कुरान में कयो आ पढ़ंदड़न जो भी मान मथे आ हिकड़ा पढ़ंदड़ हिकड़ा पढ़ाईंदड़ हिकड़ा हन बुधंदड़ अल्लाह ताला फरमाए त पढ़ण वारन जो भी शान मथे बुधण वारन जो भी मान मथे पर जेके पढ़ाईंदड़ हन उहे त सभिन जा सरदार बनबा हम जा से कुरान करीम जन बि बुधो उन्हनि खे बुधण जे लाइ करीम रब उन्हनि जी बि तारीफ उन्हनि जी वखाण उन्हनि जी सिफत ऐं सना खे पाण थो बयान करे फरमाए तो वाइज़ा समिउ मा उनज़िल इलर रसूल तरा अयुनहुम तफीदु मिनद्दम'i मिम्मा अरफू मिनल हक़ यक़ूलून रब्बना आमन्ना फक्तुबना मअश-शाहिदीन सुभान अल्लाह सिकुन में बुद्धन दड़न जो जिक्र आहे जेके बुद्धन आया है अल्लाह से फरमाए वाइज़ा समिउ जदे बुद्धम
आप ॿुधाऊं मा उनज़िल इला रसूल वो कुरान ॿुधाऊं जेको मां पंहिंजे हबीब ते नाज़िल कयो कलाम जॾहिं ॿुधाऊं अल्लाह ताला फरमाए थो त पोइ जेको दिल सां कुरान ॿुधंदो अखियुनि मां लुड़क रोके न सघंदो ओढ़ा कतारूं करे किरी पवंदा आहिनि बेटा हिसाब दावत थो ॾे के तो सेवा कज समुद्र जी ये समंदर बराबर थी कुरान जे तो सेवा कज समुद्र जी जिते जर वहे तो जाल सवे वहन सीर में माणिक मोती लाल जे मासो मिलई माल त पुजारी पुर थिए अदा भला तन जा भाग समुद्र सोयो जन जन कुरान जी खिदमत कई ये तो भला तन जा भाग समुद्र सोयो जन आदाऊ अमी कमा मोती मरजानन ने लधाऊ लतीफ चवे लाल मजो लहरन अदा पो कोने कीमत तन आमुल मागो तन जो कुरान जी सेवा कई इन खुदा जे कलाम सा मोहब्बत कई इन अल्लाह जे कुरान करीम खे पढ़ियो इन कुरान करीम ते अमल कयो इन खुदा जे कुरान करीम सा दुनिया में प्यार कयो कोई जग खो आसूदा हन करीम रब उनन के तकड़े जे फकीर में बादशाही दिनी ऐ उहा बादशाही इन दुनिया ते रहया त बादशाह उनन जा नंगर उनन वट खलकू उनन वट राजन खे रंग प्या लगन पर जे कदे दुनिया के छडे विया इन दुनिया तो रुखसत भी थी तो खुदा जो कुरान करीम समझाए थो उनन जे मौत वारे टाइम ते फमा फकत अलैहिम समा वल अर्दो अल्लाह जे दोस्त कुरान करीम जे प्यार करण वारन इन दुनिया तो विसाल कयो त उनन जे मौत ते जमीन पे रोंदी आसमान पे रोंदो वो जिते उनन जी मजार मुबारक ठहंदी जिते कब्र मुबारक ठहंदी खुदा जो कुरान उनन जे कब्र जो भी जिक्र थो करे उनन जे आखिरी आराम वाली जगह जो खुदा जो कुरान जिक्र थो करे फरमाए तो फला उक़सम बिमवाक़िअन नुजूम व इन्नहु लक़समुल लौ तअलमून अज़ीम सुभान अल्लाह कुरान करीम सा प्यार करने वाला उधर पढ़न अमल करने वाला जॾहिं सितारन बराबर मथों हेठ लहंदा मवाक़िअन नुजूम उनन जी जेका लहण जी जगह होंदी उहा बि मान शान वारी अदा सारी रात सुबहान जागी जन याद कयो उन्हन जो अब्दुल लतीफ चवे मिट्टी लधो मान अदा पो किरोड़े कन सलाम अची अंगण उन्हन जे ज़मीन मैली नहीं होती समन मेला नहीं होता ज़मीन मैली नहीं होती समन मेला नहीं होता मोहम्मद के गुलामों का कफन मेला नहीं होता ज़मीन मैली नहीं होती ज़मीन मैली नहीं होती समन मेला नहीं होता मोहम्मद के गुलामों का कफन मेला नहीं होता ज़मीन मैली नहीं होती सुभान अल्लाह वाजा सुना हबीब कायनात जा सरदार रहमतल लिल आलमीन मदीने पाक जे घिट्टी मां रस्तो रे वतन गुजरंदा अते वधंदे वधंदे सरकार जो जीअं ईंदा रहा त साम्हूं हिकिड़ो नौजवान बीठो अल्लाह अल्लाह हुजूर जी उन नौजवान ते नज़र पई इन नौजवान बि अखियूं मथे खणी मुंहिंजे महबूब रहमतल लिल आलमीन जे तरफ़ निहारियो जॾहिं दीद दीदुन में मिली अल्लाह अकबर छान मंजर होंदो खणी नेण खुमार मां जा कयूं नाज़ नज़र अदा सूरज छाखू झकियो घुमारो कमर तारा कजूं ताइब थिया देखी दे दिल भरो मिठा पो झको
थियो जोहरो पसी जान बजे त जमाल खे होड़ा तो अचे तेरा मुझा महबूब हलन था जिते भी सरकार कदम मुबारक रखंदा हा टिन ॾींहनि ताणी उहे घिटियूं उहे लोढ़ा उहे फितियूं उहे लयूं लाणियूं किरण कंडियूं में ॿुधाईंदा हा हितां अल्लाह जो आख़िरी हबीब गुज़री वियो खुशबू त महसूस थींदी ही रसूलुल्लाह जो ॾाॾो हो हज़रत अब्दुल मुत्तलिब हिकिड़े ॾियारे मक्के पाक जे शहर खां थोरो ॿाहिरां हिकु जग ते अचे बीठो पाक जा नवाब हैरान अब्दुल मुत्तलिब से ते छो बीठो आ थोड़ी देर खां पोइ मक्के पाक जे ॿाहिरां औरतूं माउरूं भेनरूं खूह तो पाणी भरे पंहिंजे पंहिंजे घरनि ॾे मोटनि थियूं पयूं जॾहिं पंहिंजे घरनि जे तरफ़ हल पियो अब्दुल मुत्तलिब सही तक ते बीही रस्ते ते बि इंतज़ार थो करे जॾहिं औरतूं क़रीब थियूं उन्हनि माउरुनि जे विच में उन्हनि भेनरुनि जे विच में मुंहिंजे महबूब आका रहमतुल लिल आलमीन कायनात जे सरदार दिलबर हबीब महबूब मोहम्मद करीम जी जीजल अमर हजरत अम्मा आमिना रज़ियल्लाहु ताला अन्हा बजे थी सुभान अल्लाह वे जो पोतियूं हजरत अब्दुल मुत्तलिब सल्लु कयो आमिना पुट अब्बा जी चवा बी हा मुंहिंजा साईं अम्मा तू पानी भरण वई हा मुंहिंजा अब्बा मां पानी भरण वयमि अम्मा तोखे ख़बर आहे त मां केर आहियां अब्बा मां जाना थी तू मुझो सोरो ही तू मक्के पाक जो नवाब ही तू राजन जो राणो ही अब्बा मां जाना थी तू काबतुल्लाह जो मुतवल्ली ही बैतुल्लाह जो मोहतरमा ही अब्बा मां जाना थी पे काबतुल्लाह जी चाबी तो वटा अब्बा मां जाना थी समझम जो बरकतुल प्यारन जो ओ इनाम रब करीम तवा खे दिनो आ मुंहिंजा साईं हुक्म कर की प्यारो थी आमना साईं खे हजरत अब्दुल मुत्तलिब रसूलुल्लाह जो ॾाॾो फरमाए थो आमिना पुट तोखे ख़बर हुजण खपे त मुंहिंजो मान मथे आ मुंहिंजी इज़त बुलंद आ मुंहिंजो शान मथे आ असां अरब क़ौम जो हिकिड़ो रवाज आ अरब क़ौम बिरादरीअ जे अंदरि हिकिड़ो मामूल ठहियल आ जंहिं बि औरत जो मुड़ुस मरी वञे जंहिंजो मुड़ुस जुदा थी वञे उन औरत खे नवनि कपड़नि पाइण जी इजाज़त न हूंदी आ उन औरत खे खुशबू लॻाइण जी मोकल न हूंदी ओ आमिना पुट तुझो मुड़ुस दुनिया में न आहे मुंहिंजो पुट अब्दुल्लाह फौत थी चुको आ ऐं आमिना पुट मूंखे मके जे माण्हुनि मयारूं ॾिनियूं मलामतूं ॾिनियूं ताना मेड़ा ॾिना आहिनि त तव्हांजी नुंहुं तव्हांजी ख़ातून या उम्दा कपड़ा पाए ऐं पंहिंजे जिस्म खे खुशबू लॻाए मुअत्तर करे खून तां पाणी भरण वञे थी आमिना पुट मुंहिंजे हाल ते रहम कर ही छा आहे छो थी खुशबू लॻाई जॾहिं त तुंहिंजो मुड़ुस कोन्हे अब्दुल्लाह फौत थी चुको आ अल्लाह अकबर मुड़ुस खां पोइ औरत जो हयातीअ में पंहिंजो मुड़ुस जुदा थिए यानी नंढड़ी आ त अपो सभु कुझु आ पर ख़ुदा जो कसम जॾहिं अपो उन जे निकाह जे सूरत में मुड़ुस जे पुठियां लॻाईंदो त पीउ मां विसरंदो उन जो सभु कुझु पंहिंजो मुड़ुस सुभान अल्लाह हुजूर जी खिदमत में हिकिड़ी औरत हली आई ऐं उहा ई औरत कुराड़ी थी वई पीर कठड़ीअ ते ठुड़कंदी दग ते बीठी आ अमीर उमर से जो ज़मानो आ सैयदना फारूक आदम सामू अचन था पिया जे साईं दे बियो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो मां ॿुधाए वो पोड़ो माण्हू कुराड़ो माण्हू हिकु ॻाल्हि अधु करे बि विसरी वञे वरी जॾहिं यादि अचे अमीर उमर से बीठा रहिया हिन पे ॻाल्हियूं कयूं लवारियूं उभारियूं उबावड़े जूं दाद लगाड़ीअ जो हेॾा मटर कोट जूं हेॾा पंहिंजे सुटनि भाउरनि खां हेॾो वॾे कादीअ वांगुरु हाणे सभु ॻाल्हियूं जॾहिं त खुटनि सिजूं भरे कमाए त पोयों कंद नेठि कई चई ॾिनो साईं पोड़ीअ सां केतिरो पीहंदे चईसि त जिंदू छॾे गुरुद्वारा त न कर जो लायूं ढिथे जा ढक या पोड़ी त सिजूं बारींदी अमीर उमर से जे अखियुनि में ॻोढ़ा तरी आया लुणक लड़ी आया पाण फरमाईंदा खबरदार ख़ामोश रहो केर बि न ॻाल्हाए या उहा कुराड़ी आ या उहा पोड़ी आ जंहिं ॻाल्हि पे कई इन जी ॻाल्हि मुंहिंजो अल्लाह पाण पियो ॿुधे अल्लाह कुरान में लिखियो त ओ पोड़ी रो न तुंहिंजी ॻाल्हि मां अल्लाह ॿुधी आ
कहीं बुधी चो चो अल्लाह केडो न मिठो नालो आ से अल्लाह ने जी गाल बुधी पर फरमायो हां जिस कुरान में आहे वो असा के भी पढ़ी बुधाए अमीर उमर से फरमाए तो ये उहा पोड़िया इन पोड़िया के हक में अल्लाह ताला पाजे कुरान पाक में लिखो आ लक़द समी अल्लाह क़ौलल लज़ी तुजादिलुका फी ज़ौजिहा व तश्तकी इलल्लाह वल्लाहु यस्मउ तहावुरकुमा करीम रब फरमाए तो अम्मा ओ पोढ़े तू परेशान न थी दुख न कर कम न कर करीम रब्बुल आलमीन जी रहमत तो सा गड तू जी गाल के अल्लाह बुद्धो तो जे गाल के करीम रब करीम कबूल कयो हुजूर जे खिदमत में बीठी अर्जी करे या रसूल अल्लाह वो जो मुर्सो नंढा बच्चा हन मुके एड़ा लफ्ज चया थे जेके अरब बरादरी तलाक थी महसूस करे जे करे शरीयत में इस्लाम में कलमे कुरान जे छाव में एड़ी शय का गुंजाइश हुजे त मां पंजे मुर्स जे घर मोटी वना नंढा बच्चा हन पर जे कदे ये लफ्ज तलाक शुमार था जन त पो जेको तवा जो हुक्म मिले अल्लाह जे हबीब खामोशी अख्तियार कई अखन में गोड़ा हलन पिया उन अमर जे मथो रहमत वारे नबी के रहम अचे पियो पर पाण निहारन पिया त आसमान का फैसलो अचे अल्लाह जो हुक्म अचे एड़ो त फैसलो थे तकलीफ हिक कुरानी अमर के पाती पर इहो फैसलो सजे जहान जे मथो लागू थी वने अल्लाह कुरान में हुक्म नाज़िल कयो त इनी कुरानी अमर के मुजा सुने हबीब रहमत लिल आलमीन जेका बरकत बुधाई कुरान जी हुजूर फरमायो त अम्मा अल्लाह जो हुक्म आ त इहा तलाक कोन थींदी मोटी बच्चा वठी मुर्स जे घर वञ चवण जो मकसद ही आ त मुर्स औरत जे लाइ छप्पर ऐं